नाज़रीन, हैदराबाद के इलाइक़े हुसैनाबाद में फुर दौरान पुलिस ऐं फौरन में मुक़ाबले में एक ॾोहारी मारिजी वियो आहे। उन हवाले से तफ़सील ॿुधाइण लाइ असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद है SS न्यूज़ जो रिपोर्टर GM चांडियो। जी GM, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, हुसैनाबाद पुलिस पारां ॿुधायो पियो वञे त शहरी पीर अब्दुल बारी पुट पीर अब्दुल हमीद कुरैशी रहंदड़ पीर महल हुसैनाबाद जो आहे, जेको इस्लामिक बैंक, मीज़ान बैंक ऐं HBL बैंक मां 20,25,000 रुपया कढाए घर तरफ़ वञी रहियो हो त ॿिनि मोटरसाइकिल सवारनि खेसि फुर करण जी कोशिशि कई। इतला मिलण ते पुलिस जाइ वारदात ते पहुची वई। पुलिस ऐं फौरन में मुक़ाबिलो थी पियो, जंहिंजे नतीजे में हिकु ॼणो मारिजी वियो आहे ऐं संदसि साथी जेको आहे उहो मौक़े तां फरार थियण में कामयाबु थी वियो आहे। मारिजी वियल मुबैना फोरू जे खीसे मां शिनाख्ती कार्ड मिलियो आहे, जंहिं मूजिबि मारिजी वियल मुबैना फोरू जी जेका सुञाणप आहे मोहम्मद अकमल पुट गुलाम मुस्तफ़ा तौरु थी आहे। हुसैनाबाद पुलिस मूजिबि जवाबदार वटां 125 मोटरसाइकिल ऐं हिकु पिस्तौल बि जेको आहे हथु आयो आहे। पुलिस कानूनी कार्रवाई लाइ जेको लाश आहे जेको फोरू जो उहो भिटाई अस्पताल मुंतक़िल करे छॾियो आहे। इलाइक़े में चोबोल आहिनि त जेको शहरी आहे जंहिंखां फुर पे थी पीर अब्दुल बारी, उन पंहिंजे पर्सनल पिस्टल सां फायर करे हिन फोरू खे मारियो आहे। जी GM, तफ़सील ॿुधाइण लाइ तव्हांजी महिरबानी।